अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त खिते जा समूरा तकरार ॻाल्हियुनि ज़रिए हल करणु चाहियूं था। कश्मीर पाकिस्तान ऐं भारत जो अहम मसइलो आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जो वॾो नुक़सान थियो। चीनी मीडिया खे इंटरव्यू ॾींदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती तमामु घणी वेझी आहे। पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती ॾुखिये वक़्त में बि बरक़रार रही। ॿिन्ही मुल्कनि जी मज़बूत लाॻापन सबबि खिते में इस्तेहकाम आहे। में आला सतही मुक़ररियूं ऐं बदिलियूं। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल नदीम रज़ा खे सिंध रेजिमेंट जो कर्नल एंड चीफ मुक़रर कयो वियो। DGISP जो चवणु आहे त जनरल नदीम रज़ा सिंध रेजिमेंट जो ॿियो नओं कर्नल इन चीफ मुक़रर थियो आहे। सिंध रेजिमेंट सेंटर हैदराबाद में तक़रीब दौरान जनरल नदीम रज़ा खे सिंध रेजिमेंट जे नए कर्नल इन चीफ जा बैजिज लगाया विया। कोर कमांडर कराची ऐं कोर कमांडर रावलपिंडी जनरल नदीम रज़ा खे बैज लगाया। कोर कमांडर रावलपिंडी लेफ्टिनेंट जनरल साहिल शमशाद मिर्ज़ा खे सिंध रेजिमेंट जो 13हों कर्नल कमांडेंट मुक़रर कयो वियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी बलोचिस्तान खां पोइ पंजाब में एंट्री। बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु ॾखण पंजाब जे 3 ॾींहनि जे दौरे ते पहुचंदो। PP चेयरमैन 9 फरवरी ते मुल्तान में पार्टी इजलास जी सदारत कंदो। इजलास में लॉन्ग मार्च ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार थींदो। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त वफ़ाक़ी वज़ीर रुगो इल्ज़ामनि में पूरा आहिनि। हुक्मराननि खे अवाम जो को बि अहसास ई नाहे। अवाम PTI मां बेज़ार थी वियो आहे। सिहत कार्ड रुगो ATMs खे फ़ाइदो ॾियण लाइ आंदो वियो। पीपल्स पार्टी सरकारी अस्पतालुनि खे बहितर बणाए पई। समूरनि सूबनि जा माण्हू इलाज कराइण लाइ सिंध अचनि था। PP अगवान सैयद खुर्शीद अमन शाह वज़ीर आज़म इमरान ख़ान खिलाफ़ आर्टिकल 62 ऐं 63 तहत केस दाख़िल करण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान अवाम खे ॿुधाए त मुल्क में महांगाई छो आहे। नौकरियूं ऐं घर ॾियण जा कूड़ा वाइदा कंदड़ इमरान ख़ान सादिक ऐं अमीन नाहे रहियो। पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च नाअहल सरकार खे घर भेड़ो करण लाइ आहे। महांगाई ऐं बेरोज़गारी जे ख़ात्मे ताईं संदुनि जंग जारी रहंदी। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़न अब्बासी चयो आहे त ही 4 सालनि खां मथे इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि। छा मुल्क जा अरबे रुपया ज़ाया करण वारनि खां सवाल न कयो वेंदो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद ख़ाक़न अब्बासी चयो आहे त पाकिस्तान करप्शन इंडेक्स में 100हें नंबर ते अची वियो आहे। इहा ई रफ़्तार रही त इमरान ख़ान दुनिया जो करप्ट तरीन वज़ीर आज़म हूंदो। सिंध की राजधानी कराची समेत मुख्तलिफ शहरन में बरसात थध में इजाफो।
टिकराठो, मिठियाणी, तंगवानी, गौसपुर ऐं ॿियनि शहरनि में वसकारो, रुस्तम, वाही पांधी ऐं तफरी माग गोरख हिल स्टेशन ते बि ककर वसी पिया। थधि में इज़ाफ़ो थी वियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध में 24 कलाकनि ताईं हल्की बरसात जो सिलसिलो जारी रहण जो इम्कान आहे। मलीर जी अदालत नाज़िम जोखियो केस दहशतगर्दी टोड़ अदालत तां मुंतकिल करे छॾियो। अदालत फरियादे जे केस मुंतकिल करण वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत गुज़िरियल ॾींहुं दलील मुकमल थियण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में धार रोड हादसनि दौरान 4 ॼणा फोत, 13 खां वधीक ज़ख़्मी। काज़ी अहमद वेझो क़ौमी शाहराह ते मुसाफ़िर कोच कल्टी, औरत फोत, 12 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। ठरी मीरवा वेझो वे नई मोटरसाइकिल में टक्कर सबबि 50 वरियनि जो महबूब अली चन्नो फोत थी वियो। खैरपुर जे गाड़ी पुल भरिसां 2 मोटरसाइकिलनि में टक्कर सबबि नौजवान अमीर अली जागीरानी फोत। मुरीद शाख वेझो ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 24 वरियनि जो वहीद फोत। नौजवान शहजाद ज़ख़्मी थी पियो। इतला ते पुलिस पहुची फोतीअ जो मड़ई ज़ख़्मीअ खे अस्पताल मुंतकिल करे छॾियो। ऐं ऑस्ट्रेलिया 20 वरियनि बाद पाकिस्तान जे दौरे लाइ टेस्ट टीम जो ऐलान करे छॾियो। पेट किम्स कप्तानी कंदो। आइस्टन अग्रा, स्कॉट बोलैंड, एलेक्स केरी, कैमरॉन वन ग्रीन, तेवन मार्कोस हैरी ऐं स्क्वाड में शामिल। ऑस्ट्रेलियाई क्रिकेट बोर्ड पाकिस्तान में क्रिकेट बाबति इंतज़ामनि ते इतमाद जो इज़हार कंदे चयो आहे त पाकिस्तान जे दौरे लाइ टीम जो ऐलान कयो वियो आहे। एशिया सीरीज़ खेॾंदड़ तमूरा रांदीगर पाकिस्तान अची रहिया आहिनि।